सिजावल में पुट जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ पीरसन जो एहतजाज। ख़बर मूजिब सिजावल में पुट जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मीरपुर बठोरो वासी पीरसन सुल्तान चांडियो प्रेस क्लब सिजावल अॻियां एहतजाज कंदे चयो त 2 साल अॻु पुलिस थाणे मीरपुर बठोरो भरिसां संदसि नौजवान पुट नवीद चांडियो खे बेदर्दी सां क़त्ल करे लाश फिटो कयो वियो हो। हुन इल्ज़ाम हणंदे चयो त संदसि पुट जे क़त्ल में बठोरो थाणे जा 2 पुलिस एहलकार मुलविस आहिनि, पर पुलिस संदन पटी भाई खे बचाए रही आहे ऐं खेनि गिरफ़्तार नथी करे। हुन चयो त आउं गुज़िरियल 2 सालनि खां सरापा एहतजाज आहियां। हैदराबाद समेत सिंध जे केतिरनि ई शहरनि में एहतजाज करे रहियो आहियां, पर मूंखे किथां बि इंसाफ़ नथो मिले। हुन चीफ जस्टिस सिंध ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त ईमानदार पुलिस अमलदार सिराज लाशारी खां हिन केस जी जांच कराए मूंसां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में आउं पंहिंजे ॿारनि बचनि समेत पुलिस थाणो बठोरो या SP ऑफिस सिजावल अॻियां पाण खे बाहि ॾींदसि।